ॾिठियूं तव्हां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। सिंध में मकानी इदारनि जी रहिजी वियल सीटुनि ते चूंडूं थी रहियूं आहिनि। मलीर जे यूसी मुराद मेमण ते पीपी उम्मीदवार सलमान अब्दुल्ला मुराद ऐं पीटीआई जे अब्दुल हफीज़ जोखे में मुक़ाबलो थी रहियो आहे। सखर डिवीज़न जी 6 सीटुनि ते उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी विया। 6 सीटुनि ते पोलिंग थी रही आहे। घोटकी ज़िले जे यूसी 1 जे जनरल वार्ड ते काउंसलर जी चूंड, खैरपुर म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 9 ते बि इलेक्शन थी रही आहे। सिंध में मकानी इदारनि जी रहिजी वियल सीटुनि ते अॼु चूंड थी रही आहे। मलीर जे यूसी मुराद मेमण ते मकानी चूंड में पीपल्स पार्टी उम्मीदवार सलमान अब्दुल्ला मुराद ऐं पीटीआई जे अब्दुल हफीज़ जोखे विच में मुक़ाबलो थींदो। सखर डिवीज़न जी 6 सीटुनि ते उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब। 6 सीटुनि ते पोलिंग। घोटकी ज़िले जे यूसी 1 जे जनरल वार्ड ते काउंसलर जी चूंड थींदी। खैरपुर म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 9 ते ऐं टाउन कमेटी पकाचांग जे वार्ड नंबर 2 ते जनरल मेंबर जी चूंड थी रही आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध में मकानी इदारनि जी रहिजी वियल सीटुनि ते अॼु चूंड थी रही आहे। मलीर जी यूसी मुराद मेमण ते मकानी चूंड में पीपल्स पार्टी उम्मीदवार सलमान अब्दुल्ला मुराद ऐं पीटीआई जे अब्दुल हफीज़ जोखे विच में मुक़ाबलो थी रहियो आहे। सखर डिवीज़न जी 6 सीटुनि ते उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी विया। एक भेरो ॿीहर मूंखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। सिंध में मकानी इदारनि जे रहिजी वियल सीटुनि ते अॼु चूंड थी रही आहे। मलीर जे यूसी मुराद मेमण ते मकानी चूंड में पीपल्स पार्टी उम्मीदवार सलमान अब्दुल्ला मुराद ऐं पीटीआई जे अब्दुल हफीज़ जोखे विच में मुक़ाबलो थी रहियो आहे। सखर डिवीज़न जी 6 सीटुनि ते उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी विया। 6 सीटुनि ते पोलिंग थी रही आहे। घोटकी ज़िले जे यूसी 1 जे जनरल वार्ड ते काउंसलर जी चूंड थींदी। खैरपुर म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 9 ते ऐं टाउन कमेटी पकाचांग जे वार्ड नंबर 2 ते बि जनरल मेंबर जी चूंड थी रही आहे। कराची जे 5 ज़िलनि में 10 सीटुनि ते मकानी चूंडनि लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। मलीर, क्यामाड़ी, ओभर, ॾखण ऐं सेंट्रल में वोट कास्ट करण लाइ 121 पोलिंग स्टेशन क़ाइमु कया विया। इलेक्शन में DROs ऐं 24 रिटर्निंग ऑफिसर्स मुक़ररु कया विया आहिनि। कराची में 94 पोलिंग स्टेशन क़ाइमु कया विया आहिनि। पुलिस अहलकार मुक़ररु कया विया आहिनि, जॾहिं त रेंजर्स बि स्टैंड बाय रहंदी। अहम ख़बर खां मूंखे आगाह करे रहिया आहियूं। कराची जे 5 ज़िलनि में 10 सीटुनि ते मकानी चूंडनि लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे कराची मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, कराची समेत सिंध के 16 ज़िलनि में बल्दियाती इलेक्शन जो वक्त जो है सुबह 8 वगे का शुरू थी चुको है। कराची जा 5 ज़िला आहिनि जिनमें बल्दियाती इलेक्शन जो है शुरू थी वियो। मां के ॿुधाईंदो हलां त जेके बल्दियाती इलेक्शन आहिनि उन्हनि में 182 पूरी सिंध में पोलिंग स्टेशन कायम कयूं वियूं आहिनि। कराची में 94 पोलिंग स्टेशन आहिनि जिनमें 22 इंतहाई 42 इंतहाई हसास ऐं जेको आहे 42 हसास करार ॾिनियूं वियूं आहिनि। पुलिस जो वॾो अंग आहे जेको पोलिंग स्टेशन जे ॿाहिरां बीठल आहे। जेके इंतहाई हसास पोलिंग स्टेशन आहिनि उन ते 8 पुलिस एहलकार तैनात किया विया आहिनि ऐं जेकी हसास आहिनि उन्हनि ते 4 पुलिस एहलकार तैनात किया विया आहिनि। मां खे ॿुधाईंदो हलां त कराची में सुबुह जो वक़्तु आहे, जेके वोटर आहिनि उन्हनि जे अचण जो सिलसिलो भी जेको आहे स्लो नज़र अची रहियो आहे। पर ॿिए तरफ़ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त अॼु के काउंसलर आहिनि उन्हनि ते ही जेके उम्मीदवार आहिनि जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, जमायत इस्लामी आहे, TLP आहे ऐं ॿिया जेके अॻुवान आहिनि उहे हिसो वठी रहिया आहिनि। ऐं ही जेको आहे कराची जे 5 ज़िलनि में जंहिंमें साउथ जो ज़िलो आहे, क्यामाड़ी आहे, सेंटर आहे, ईस्ट आहे ऐं मलीर जो ज़िलो आहे जिते जेको इलेक्शन आहे उहो कमु शुरू थी चुको आहे। ऐं इहो बग़ैर कंहिं वक़्फ़े जे शाम 5 वगे ताईं जेको आहे बल्दियाती इलेक्शन जो सिलसिलो जारी रहंदो। ठीकु आहे आमिर, तव्हांजी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।